नाज़रीन गढ़ियासीन में अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त MNA गौसबख्श खान महर गढ़ियासीन भरसां ॻोठ बांभियड़ में मरहूम अब्दुल मजीद महर के वारसनि सां ताज़ियत कई है ऐं मरहूम के बुलंदी दर्जात लाइ कुल पढ़ी दुआ पिणु घुरी। MNA गौसबख्श खान महर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त अरबाब ग़ुलाम रहीम एक सीनियर सियासतदान है। पीपल्स पार्टी संदस जी अज ही मुखालफत करे पई। अरबाब ग़ुलाम रहीम सिंध में बेहतर नमूने कम पियो करे ऐं असां संदस जो साथ ॾेई रहिया आहियूं। हुन वधीक चयो त कबीलाई झेड़ा शिकारपुर में वधी विया आहिनि ऐं मुआशरे लाइ नासूर बणिजी विया आहिनि। ॾींहों ॾींहुं माण्हू क़तल पिया थियनि। पुलिस की नफ़री तमाम घट है। SSP शिकारपुर चंगू मानू है। उम्मीद है त कानून की रिट मुकम्मल तौर बहाल कराए वेंदी। हिन वधीक चयो त असां गढ़ियासीन तालुके में केतिरियूं ही स्कीमूं ॾिनियूं आहिनि जिते अॼु भी कम हली रहियो आहे। उन मौके ते सैयद नादर शाह मसीदी, नसरुल्लाह खान दल, अली खान राजड़, करीम बख्श खान जाफरी ऐं ॿिया साणस गॾु हुआ।